अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रसूल वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रसूल व खातमिल अंबिया। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु दुख़ुलू फ़िस्सिल्मि काफ़्फ़ा वला तत्तबिऊ ख़ुतवाति शैतान इन्नहू लकुम अदुव्वुम मुबीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़र्न फ़ी बुयूतिकुन्न वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला व अक़िमनस सलात व आतीनज़ ज़कात वातिनल्लाह व रसूलहू इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। तरक्तु फ़ीकुम अमरैन लन तज़िल्लू मा इन तमस्सकतुम बिहिमा किताबुल्लाहि व सुन्नती वफ़ी रिवायतिन किताबुल्लाहि व इतरती औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आ किताब जिंदा कुरान हकीम, आ किताब जिंदा कुरान हकीम, हिकमत ओला यज़ालस्तो कदीम। नोए इंसारा पयामे आखरी हामिले ओ रहमतुल लिल आलमीन। बंदाए परवरदिगारम उम्मते मोहम्मद नबी दोस्त दारम जुमला यारम बऔलादे अली। मजहबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील खाक पाए गौसो आजम जाफिदाए हर वली।
मोहम्मद रा खुदा दादस्तो लश्कर, मोहम्मद रा खुदा दादस्तो लश्कर, अबा बकर उमर उस्मान हैदर। मोहम्मद की आमद से राजम मुनीरा, फसलु अलैहि कसीरन कसीरा। दिली मोहब्बत सा अकीदत ए एहतराम सा सब दोस्त दुरूद शरीफ पढ़ियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वाजिबुल एहतराम उलमाए किराम, ऐ मुझा प्यारा भाईरो, जामिया असहाब सुफ़ा हम्मादिया जे तरफा ही अज़ीमुशान शुहदाए इस्लाम कॉन्फ्रेंस ज़ोर शोर सां थी रही आ, जंहिंमें तव्हां असां शरीक थिया आहियूं। अल्लाह पाक खां दुआ है, अल्लाह पाक शाल तव्हां असांजे अचण खे ॿुधण ॿुधाइण खे रब साईं पंहिंजी दरबार में क़बूल फरमाए। सब ॻाल्हायो आमीन चो बुलंद आवाज़ सां। आमीन जो मतिलबु इहो आहे यानी ए अल्लाह असांजी दुआ क़बूल फरमा। अब दुआ क़बूल थिए न थिए इन करे आया हो न त कुछ दुआऊं घुरंदासीं। दीनी इज्तिमा है, रहमत ऐं बरकत वारो इज्तिमा है। उलमाए किराम बुजुर्गान दीन हिन इज्तिमा में शरीक आहिनि। अल्लाह वारनि जूं दुआऊं हिन इज्तिमा सां गॾु आहिनि। इन करे आया आहियूं त तव्हां असां जूं दुआऊं बि क़बूल थी पवनि। अब इहो मक़सदु आहे न, इहो मक़सदु आहे न। अल्लाह ताला शाल तव्हां असांजे ॿुधण ॿुधाइण खे पंहिंजी दरबार में क़बूल फरमाए। अजीज़ो दुआ यकीनन कबूल थी आ। अल्लाह साईं कुरान पाक में फरमायो आ, उजीबु दावत दाए इज़ा दान। सॾ करण वारो सॾ जॾहिं भी करे, दुआ घुरण वारो जॾहिं भी दुआ घुरे, उजीबो सुभान अल्लाह। कुरान शरीफ जा प्यारा लफ्ज़ ॾिसो, रब सही पाण तो फरमाए उजीबो। फरमाए मुझो बानो जरे दुआ घुरंदो आ, मूंखे सॾींदो आ त मां जी करे पुछा कंदो आ त छा थो चवे। हाणे तू बोल बोलींदो वञ त मां अल्लाह मंजूर कंदो वञ। उजीबो सुभान अल्लाह। इन करे दीनी इज्तिमा जामिया असहाब सुफ़ा जे तरफा इनकाद पजीर है। अल्लाह तबारक व तआला जामिया जे मुदीर मुर्शिदुल मुवहिदीन हजरत साईं ज़बीहुल्लाह साहब हालेजवी दामत बरकातुल आलिया, अल्लाह उनके सेहत आफियत तंदुरुस्ती नसीब फरमाए। मुझे अजीज दोस्तों, दीनी इज्तिमा में तवां असां शरीक आहियूं। आया तवां असांजी खुशकिस्मती आ, चओ सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। जिए अॼु तवां असां मुर्शिदन जे सॾ ते हिन दीनी दरसगाह में वेठा आहियूं। अल्लाह करीम खां दुआ है त अल्लाह ताला शाल क़यामत के मैदान में भी आलमन सालिहन बुजुर्गन अकाबिरन सां गॾु तवां असांखे उन माशर के मैदान में विहारे ऐं उन खां पोइ मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार नसीब फरमाए। अलमरो मामन अहब्बा,
हुजूर जो पाक फरमान ऐं असांजो ईमान आ असांजो नबी सच्चो आ। हथ मथे करे चओ असांजो नबी, चओ असांजो नबी सच्चो। असांजो पैगंबर सच्चो, पर सच्चन जो सरदार चओ न सुभान अल्लाह। सच्चन जो सरदार पैगंबर सोने जी खिदमत आ। सहाबी रसूल आयो, अर्ज कई या रसूल अल्लाह मता तको मुसात, क़यामत करे कायम थींदी। पुछा तो करे साईं बुधायो क़यामत करे कायम थींदी। पाण फरमायो मा आदत लहा, छा तैयारी कई थी? जैसे हुब्बुल्लाह व रसूल, अल्लाह से मोहब्बत आहे ऐं तो मोहम्मद रसूलुल्लाह से भी मोहब्बत आहे। बस इहा तैयारी है। ये न चई तो मां वटि हेतिरा कुरान पाक जा ख़त्म आहिनि, मां पढ़िया थम, हेतिरा उमरा कया थम, हे नेक अमाल कया थम। न जे अल्लाह से भी मोहब्बत तो रखां ऐं तो मोहम्मद रसूलुल्लाह से भी मोहब्बत तो रखां। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन मोहब्बत जे करे तू जन्नत पहुंची वेंदे। चओ सुभान अल्लाह। दीनी इज्तिमा रहमत की बरसात आ, रहमत वारा मलाइक मौजूद जाते कुरान पढ़ियो वेंदो आ। मुझे पैगंबर फरमायो उते रहमत वारा मलाइक भी शरीक थींदा आहिनि। चओ सुभान अल्लाह। रहमत वारा मलाइक मौजूद हैं। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाक फरमान तो मोहब्बत जे करे माण्हू जन्नत में पहुंचंदो। रहमत वारी मजलिसा, रहमत वारा मलाइक मौजूद, आलिम सालिह मौजूद। इंशाअल्लाह तवां असां गुनाहगार भी क़यामत मैदान में आलमन सालिहन सां गॾु जन्नत में हलंदासीं। चओ इंशाअल्लाह। असांजी मोहब्बत हक़ जे आलमन सां आहे। हवा आहे कि न? जंहिंजी मोहब्बत आहे उहो हथ मथे करे आलमन सां। आलमन सां मोहब्बत, बुजुर्गन सां मोहब्बत, अल्लाह वारन सां मोहब्बत, इंशाअल्लाह इहा मोहब्बत रंग लाईंदी। चओ न सुभान अल्लाह। तो मुझे अज़ीज़ो दीनी इज्तिमा ऐं खूबसूरत उन्वान आहे। जलसे जो उन्वान तहां पढ़ियो न इश्तिहारनि में, शुहदाए इस्लाम। चओ सुभान अल्लाह। सब ॻाल्हायो, सब ॻाल्हायो। शुहदाए इस्लाम, शुहदा शहीद की माना में भी अचे थो, शाहिद की माना में भी अचे थो। शुहदा इस्लाम माना इस्लाम जा शाहिद, हिकड़ी माना। जे बी माना कयूं तो शहीद। शुहदा इस्लाम माना इस्लाम जा शहीद। अज हथ मथे करे चो असां इस्लाम जे शाहिदन जा भी नौकर आहियूं, जेके इस्लाम जे करे शहीद थिया उन्हनि जा भी नौकर आहियूं। इस्लाम जा शाहिद हुया कन न। इस्लाम जा शाहिद मिठे मोहम्मद करीम जा सहाबा हैं। चओ सुभान अल्लाह। केर आहिनि बाबा? हुजूर जा सहाबा, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा शागिर्द, पैगंबर जा गुलाम, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ मुबारक ते बैयत करण वारा, हुजूर सां गॾिजी नमाज़ूं पढ़ण वारा, हुजूर सां वेही करे ज़िक्र अज़कार करण वारा, हुजूर जे आॾो वेही करे रब जे कुरान जी तिलावत करण वारा। चओ सुभान अल्लाह। इहा नबी जा सहाबा ऐं कुरान उन्हनि जी तारीफ़ थो करे, कुरान उन्हनि जी साराह थो करे। जेके इस्लाम जा शाहिद, कलमे जा शाहिद, नमाज जा शाहिद, रोज़े जा शाहिद, ज़कात जो हुक्म नाज़िल थियो त शाहिद, हज जा अहकाम नाज़िल थिया त शाहिद। ये मोहम्मद पाक जा सहाबा
जन इस्लाम जी शाहिदी बे दिनी ते इस्लाम जे नाले ते सुर कुर्बान करे रब जो कसम आ शहादत भी हासिल कई चौस अल्लाह कुरान में तारीफ तो करे फरमाया हो वल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक लियुज़हिरहू अला दीन कुल्ले वकफा बिल्लाहि शहीदा मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिक मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। अल्लाह पाक फरमा तो कुरान पाक में फरमाई मुझा प्यारा पैगंबर हजरत मुहम्मदुर रसूलुल्लाह तमाम सब अदब एहतराम से बुलंद आवाज से प्यार ए मोहब्बत से चो सल्लल्लाहु नबी से जो नामे नामी इसमें गिरामी बुधो तो फौरन पढ़दा कयो सल्लल्लाहु ऐ यो दुरूद जो तोहफो हुजूर जे रोजे ते पहुंची रहो आ चो सुभान अल्लाह पो जह जह जो यो ख्याल आ तो मुझो नालो हुजूर जी खिदमत में पहुंचे वो प्यार है मोहब्बत सा चवे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। ओ मुझा प्यारा नबी मारा बुपान शाहिदी तो जा तू मोहम्मद अल्लाह जो रसूला या भी शायदी थो जा जेके तो मोहम्मद अरबी संगद उहे काफरन जे मथों सख्त पान में मेहरबान ओ मुझा पैगंबर उनके दिसंदे तो रुकू पिया कंदा सजदो पिया कंदा क़याम पिया कंदा माना जदे भी तू उनके दिसंदे उहे मां रब जी इबादत में मशगूल हुंदा ये त इस्लाम जा शाहिद इबादत में जिक्र में क़याम में रुकू में ये मिठे मोहम्मद अरबी जा गुलाम पैगंबर मोहम्मद अरबी जा साहबा ओ जला कुरान करीम भी जगह ते ही ऐलान फरमायो चवे तो ओला इकाला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफलिहून। ओ मुझा महबूब नबी रब पान ऐलान थो करे ओला एका मां कहने इशारो कया जो बुजुर्ग बेदे इशारो कए मां तहां जमात वारा ने आंगुर सा इशारो कया पर अल्लाह जो कसम इस्लाम जा शायद साहबा तो अर्श ते वही करे रब इशारो तो करे मुझा मोहम्मद ये थई हिदायत वारा ओ जगे तो जाडो वही करे सबक था पढ़न सिद्दीक जड़ा जवान फारूक आजम जड़ा जवान हजरत उस्मान जिन्नूरैन जड़ा जवान हजरत अली उल मुर्तजा शेर खुदा जड़ा जवान ओ मुझा पैगंबर मोहम्मद अरबी हिदायत वारा थई इहे ही कामयाब आहिन। बी जगह ते अल्लाह पाक कुरान पाक में सारा बयान फरमाइया चवे तो उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमत व उलाइका हुमुल मुहतदून। फरमाए इन्हनि ते मां रब जी रहमत आ जेके तो मोहम्मद अरबी जे आडो वेठा हैं कुरान पाक दी तिलावत था कन कुरान पाक दी तफसीर था पढ़न ओ मुझा पैगंबर जरे नमाज थींदी आ तो मोहम्मद अरबी जे पुठो भी करे नमाजू था पढ़न ये हर वक्त में तो मोहम्मद अरबी संगत बीठा हैं जेके तो मोहम्मद अरबी संगत हैं इन्हनि जे मथा मां अल्लाह जू रहमतूं आहिनि चओ सुभान अल्लाह। अबा इस्लाम जा जेके शाहिद साहब कराम
उनते अल्लाह जी रहमत चौ सुभान अल्लाह चौ सहाबा ते अल्लाह जी रहमत इन्हीं जे करे कुरान करीम बार बार उनकी तारीफ तो करे बी जगह ते फरमाई चवे तो वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। ओ मुझा पैगंबर मोहम्मद करीम नंबर खण वारा नंबर खणी वया मुहाजिरन दी जमात में होया या अंसारन दी जमात में होया मां रब ऐलान तो कया ओ जेके मुहाजिर तो पैगंबर दी खिदमत में आया अंसार तो पैगंबर दी खिदमत में आया मां रब ऐलान तो कया इनन खो मां अल्लाह राजी आया तो सुभान अल्लाह। सहाबा का रब राजी आ अब या गाल कह बुधाइया गाल गालायो सही कुरान ऐ कुरान सच्चो आ चो जो कुरान ऐ कामयाबी तले थी जई जने हिकड़े पासे दो कुरान बे पासे दो मोहम्मद सोने जो फरमान विच मुसलमान पो राजी थी पौंदो चो रब रहमान कुरान पाक सामो हुजे पैगंबर पाक जो पाक फरमान भी सामो हुजे कुरान ते भी मानू अमल कंदो रहे पैगंबर सोने जे पाक फरमान ते भी अमल कंदो रहे पो कामयाबी कामयाबी या रहमती रहमतात बरकती बरकतात इज्जती इज्जतात। ओ मुसलमान ओ इस्लाम जा शायद पैगंबर जा गुलाम पैगंबर मोहम्मद पाक जा सहाबा जनसा अल्लाह वापार कयो आज ऐ कुरान करीम तो संगे बुधाए थो चवे तो इन्नल्लाह इश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नत युकातिलून फी सबीलिल्लाह फयक्तुलून व युक्तलून वादन अलैहि हक्कान फित तौरात वल इंजील वल कुरान। फरमाई मां वापार तो करा मोमिनन सा मोमिन पेजा मोहम्मद पाक जा सहाबा पैगंबर जा गुलाम इस्लाम जा शाहिद सिद्दीक जड़ा जान फारूक आजम जड़ा जान उस्मान जिन्नूरैन जड़ा जान अली उल मुर्तजा जड़ा जान रब तो वापार कयो आज साईं तू छा इन्हनि खां वरतो आज चवे तो मां चयो थमा तो माल भी मुझे हवाले कयो जान भी मुझे हवाले कयो तो मां रब तव्हां खे जन्नत अता कया चो सुभान अल्लाह। कुरान तो बुधाए सहाबा किराम जान भी रब जे रस्ते में कुर्बान करे व्या माल भी रब जे रस्ते में कुर्बान करे व्या। हजरत अबू मूसा अशरी पैगंबर जो सहाबिया नबी जो गुलाम वो फरमाइंदो हिकड़े जंग जे मौके ते असां सफर कंदा रहियासीं पथरेली जमीन हुई असां जो जुत्तूं टुटी पयूं पो असां पेरे उघाड़ा पंध करे करे मैदान जिहाद में पहुतासीं असां जा पैर भी फाटी पया असां जे नहन जा आंगरन जा नहू भी हेठ लही पया पो भी असां पट्टू बदी करे वरी भी जिहाद कंदा रहा से चो सुभान अल्लाह। ए नबी जा सहाबा चो तो सही सुभान अल्लाह। पैर फाटी पिया आंगरन जा नहू लही पया पट्टू बदी करे पो भी जिहाद था कन नारो था हणन केड़ो नहनुल्लज़ीन बायऊ मुहम्मदान अलल जिहाद मा बकीना अबदा। ओ इंसान असां पैगंबर जे हथ मुबारक ते बैयत कई आहे असां मिठे मोहम्मद करीम जा गुलाम आहियूं असां पैगंबर सोहणे जा नौकर आहियूं जेतिरे ताईं जान में जान आहे एतिरे ताईं असां अल्लाह अकबर जा नारा भी हणंदासीं मिठे मोहम्मद अरबी जे खत में नबूवत जा नारा भी हणंदासीं। ॾाढा चओ सुभान अल्लाह। तू चौ तो मां चवां खुदा दे दीन नू दुनिया ते चमकाया सहाबा ने खुदा दे दीन नू दुनिया ते चमकाया सहाबा ने लखां भटकां अते भुलियां नू रहलाया सहाबा ने
खिलाफत विच रहे लोकां दियां मजदूरियां कर दे, खिलाफत विच रहे लोकां दियां मजदूरियां कर दे। मदीने विच केड़ा बंगला बनवाया सहाबा ने, खुदा दे दीन नू दुनिया ते चमकाया सहाबा ने। ए मौके जा गवाह थी। ओ मुसलमानो, रब की जात जो कसम कुरान नाज़िल थियो आ, सहाबा गवाह हैं। नमाज जो हुक्म आयो आ, सहाबा गवाह थी। ज़कात जो हुक्म आयो आ, सहाबा गवाह थी। रमजान के रोजे जो हुक्म आयो आ, सहाबा गवाह थी। हज जो अहकाम नाज़िल चाइन, सहाबा गवाह थी। ओ मुसलमानो, अलहम्दु जे अलिफ लाम खां वठी करे वन्नास जे सीन तक सजो कुरान पैगंबर जे दिल मुबारक ते नजर नाज़िल थियो आ। सहाबा मोहम्मद अरबी जा गवाह थी। चो सुभान अल्लाह। गवाह केर नदा चो नबी जा सहाबा जेके हर वक्त में पैगंबर सोने से कट्ठे रहा, जिनके पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में जन्नत दी मुबारक ॾिनी आहे। ओ मुसलमान, ओ दुनिया जे जहान में उसूल आहे। कंहिं मदरसे में को फारिग थींदो आहे, उन्हीं के सनद मिलंदी आहे। को यूनिवर्सिटी में फारिग थींदो आहे, उन्हीं के सर्टिफिकेट मिलंदो आहे। मिठे मोहम्मद अरबी जा सहाबा उहे शान वारा थी, जिनके दुनिया में मिठे मोहम्मद जन्नत जी टिकट ॾिनी आहे। चओ सुभान अल्लाह। राजा चो सुभान अल्लाह। किए अबू बकर फिल जन्ना, उमर फिल जन्ना, उस्मान फिल जन्ना, अली फिल जन्ना, तलहा फिल जन्ना, साद फिल जन्ना, सईद फिल जन्ना, अबू बैदा बिन अल जर्राह फिल जन्ना, अब्दुर्रहमान बिन औफ फिल जन्ना। सहाबा बख्तन भागन वारा एड़ा जन के दुनिया में मिठे मोहम्मद अरबी जन्नत दी मुबारक दई छड़ी। चो सुभान अल्लाह। ओ जेके हर वक्त में मिठे मोहम्मद अरबी सब कट्ठे रहा है। सिद्दीक जड़ा जौन, फारूक आजम जड़ा जौन, उस्मान ज़िन्नूरैन जड़ा जौन, अलीउल मुर्तज़ा जड़ा जौन। ओ मुसलमानो, रब की जात जो कसम आ, सिद्दीक पहलो नंबर पैगंबर जो वजीर, पैगंबर जो मुशीर, मिठे मोहम्मद अरबी जो खलीफो आ। ओ जेको मुसल्ले रसूल ते भी करे नमाज तो पढ़ाए। हजरत बिलाल पैगंबर जो सहाबी बुखारी की रिवायत एक दफे फरमाया तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सद करे फरमायो, ओ बिलाल मजो जी या रसूल अल्लाह। पान फरमान था मैं कई कम संगे वनी रहो आया, जेकॾहिं ज़ुहर की नमाज ते मां मोहम्मद न अची सका पो बांग दई करे अबू बकर के चौ जाए तो मां मोहम्मद के मुसल्ले ते भी करे सहाबा के नमाज पढ़ाए। अबा नबी सोने मुसल्लो दिनों सिद्दीक के न ॾिनई ॻाल्हायो त सही ॾिनई न। माना जेके मिठे मोहम्मद अरबी पंहिंजो मुसल्लो ॾिनो आहे उहो अबू बकर सिद्दीक आहे। हर वक्त में पैगंबर सोने सां शाना बशाना रहियो। चओ सुभान अल्लाह। पैगंबर मक्के में, सिद्दीक मक्के में, पैगंबर बदर में, सिद्दीक बदर में, पैगंबर तबूक में आ, सिद्दीक तबूक में आ, पैगंबर गार में आ, सिद्दीक गार में आ। आज मिठो मोहम्मद अरबी रोज़े तर मजार में आ तो जो सिद्दीक भी मजार में आ। चे तो किससे जाते छोड़ा ना सिद्दीक संग यार दा, ओ किसे जाते छोड़ा ना सिद्दीक संग यार दा। मक्के ते बाजारे औखी गार ते मजार दा, मक्के ते बाजारे औखी गार ते मजार दा। झोली विच, झोली विच, झोली विच यार नू सुम्हाण वाले आ, झोली विच यार नू सुम्हाण वाले आ, झोली विच यार नू सुम्हाण वाले आ। ओ लज़्ज़तां दीदार दियां चाण वाले आ, ओ लज़्ज़तां दीदार दियां चाण वाले आ। आया गम आसियां दे खाण वाले आ, ओ भुलियां नू सीधा राह लाण वाले आ। नबी का हम सफर तहाँ जो अबू बकर, अबू बकर
जो नबी का हम सफर, नबी का हम सफर अबू बकर। अबू बकर हजरत अबू मूसा शरीफ मिठे मोहम्मद अरबी जो सहाबी पैगंबर जो गुलाम चवे तो एक दफे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई जगह में वेठा ऐं मां मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दरबान थी करे वेठुम दरवाजे ते। मां वेठो वहां दरवाजो खटकियो। मां पुछा कई मन दकल बाब केरा दरवाजे ते जवाब मिलियो अना अबू बकर। बुलंद आवाज़ सां जंहिंजी दिल ठरे वो चवे सुभान अल्लाह। जवाब मिलियो अना अबू बकर। अबू बकर काॾे थो वञे? चे साईं सां मिलंदुसि। चए ते बि दरवाजे ते मां वञा साईं खे इतला कयां ॿुधायां इजाज़त ॾिनऊं त दर खोलींदुसि न त कोन खोलींदुसि। चओ सुभान अल्लाह। ये बुखारी शरीफ जी हदीस आहे, बुखारी जी हदीस आहे। हजरत अबू मूसा अशरी फरमाईंदो आहे मां वयसि मां साईं खे अर्ज़ कयो या रसूलल्लाह सिद्दीक़ दरवाजे ते बीठो आहे। कन खोले ॿुधो, कन खोले ॿुधो। हुजूर फरमा अबू मूसा मां जो जी या रसूलल्लाह इज़ल्लहु व बशिरहु बिल जन्नह। दरवाजो खोल सिद्दीक़ के अंदर इजाजत दे ऐं चवेस तो मोहम्मद सोनो तोखे जन्नत दी मुबारक जो दींदो आहे। सिद्दीक़ के मुबारक मिली चुकी है। चओ न सुभान अल्लाह। हजरत अबू मूसा अशरी फरमा तो अबू बकर अंदर दाखिल थियो। थोड़ी देर थी वरी दरवाजो खटकियो। मां पुछा कई त केर? जवाब मिलियो आना उमर। चओ न सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। चे तो अजब नसीब जगे उमर गयूर दे। ओ अजब नसीब जगे उमर गयूर दे। बन के मुराद वया कदम हुजूर दे। ओ बन के मुराद वया कदम हुजूर दे। जै शेरा नाल बकरियां ओ जै शेरा नाल बकरियां रल के चराइया रब दित्या उन्होंने किवें शाह उत्ते शाहियां। ओ जिन्ना दिलू दिलू अखी नाल मदनी दे लाइया रब दित्या उन्होंने किवें शाह उत्ते शाहियां। उमर से आयो। मां पुछा कई त केर? चे आना उमर। गाड़े में चे साईं सां मिलंदुसि। मां चयो त बी मां साईं खे इतला ॾियां पोइ जे सोनो नबी मोकल ॾींदो त मां दरवाज़ो खोलींदुमि। जे ना त उमर वापसि हलियो वञ। छो त मां अबू मूसा अशरी अॼु मोहम्मद अरबी जे दरवाज़े जो दरबान थियो बीठो आहियां। चओ सुभान अल्लाह। चौकीदार हजरत अबू मूसा अशरी तो फरमाया मां वयम मां साईं के अर्ज़ कयुमि साईं उमर से आयो बीठो आहे। हुजूर फरमायो दरवाज़ो खोले इजाज़त ॾेस अंदर अचे ऐं जन्नत जी मुबारक ॾेई छॾेसि। अब केर थो मुबारक ॾे? चओ सोहणो नबी। नबी सचो आहे। हथ मथे करे चओ असांजो नबी सचो आहे। सचो पैगंबर थो चवे सिद्दीक जन्नती, उमर जन्नती, उस्मान जन्नती, अली जन्नती। असांजो अकीदो ईमान आहे। पूरी दुनिया जा मुअर्रिख मुहक़्क़िक़ पूरा थी सघनि था। उहो जुमलो सचो आहे जेको मिठे मोहम्मद सिद्दीक उमर उस्मान अली जे लाइ चयो आहे। चओ सुभान। हजरत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु के पैगंबर फरमायो अबू मूसा शरी इजाजत भी देस ऐं जन्नत दी मुबारक देस। मां दरवाजो खोलियो। उमर से अंदर आयो। वरी मां दरवाजो बंद करे छॾियो। थोड़ी देर थी वरी दरवाजो खटकियो। मां चयो त केर? जे आना उस्मान। ॾाढा थियो यार। चवे तो रहमा बैनहुम तराहुम रुकअन सुजदा यबतगून फज़लन मिनल्लाह व रिज़वानान सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असरिस सुजूद। ओ जेको मेहरबान रहम दिल हजरत उस्मान हजरत अबू मूसा अशरी सवाल तो करे काॾे थो वञे उस्मान? चे नबी साईं सां मिलंदुसि। चओ न सुभान अल्लाह। कंहिं सां मिलंदुसि? सोने नबी सां।
ये मिठे मोहम्मद अरबी जा परवाना हा दीवाना हा मां नबी साईं सां मिलंदो चे बी मां साईं जन के बुधाया इजाजत वठा इजाजत मिलंदी तो छड़ींदो मां जे ना तो वापस हलियो वंजा जे ठीक आ साईं को इजाजत वठी आ हजरत अबू मूसा अशरी तो फरमाया मां वयस मां साईं के अर्ज कयो साईं उस्मान आयो आ हुजूर फरमाया इजाजत भी देस जन्नत दी मुबारक भी देस डाडे डाडे जो सुभान अल्लाह ऐ केर उस्मान आ ओ मुसलमानो जे इस्लाम जे करे वडी कुर्बानी दिनी आ पर जरे हजरत अली उल मुर्तजा जी शादी थी या त घणो खर्च हजरत उस्मान जो हो डाडे चौदह सुभान अल्लाह अबा जो शादी ते खर्च थो करे यो हजरत अली सा मोहब्बत दे करे थो कि न दुश्मनी हुयस जी मोहब्बत आ ना प्यार आ ना जो शादी में वजी करे कमकार पान कयूं तो या दोस्ती दी तकाजा है मोहब्बत दी तकाजा है ना भला को दुश्मन जे अंगण ते वेंदो छा मालूम थी चुको तो हजरत उस्मान हजरत अली उल मुर्तजा दी पान में मोहब्बत हुई ऐं निस्बत दिसो चौन यारन दी सोने नबी सा अबू बकर उमर साईं हिकड़ी निस्बत आ उमर अली साईं उस्मान से भी निस्बत आ अबू बकर साईं उमर साईं मुस्तफा जा सहरा है न उस्मान साईं अली साईं मिठे मोहम्मद जा जाटा है चौ सुभान असा जो अकीदो ईमान आ सहरा भी शान वारा चो न्याणा भी शान वारा हो भी असा जे मथे जो ताज चो हे भी असा जे मथे जो ताज चो सुभान अल्लाह जेके हुजूर जा रिश्तेदार बनिया ऐं पैगंबर सोने जा गुलाम बनिया रब जी जात जो कसम हुए दुनिया में भी इज्जत वारा हशर में भी इज्जत वारा चो सुभान अल्लाह ऐं नबी से जेके जन्नत जी पेरो टिकट दिनी आ तो पेरो नंबर उन जो आ चो सुभान अल्लाह अरे चो सुभान अल्लाह इन करे अल्लाह कुरान में चयो ईमान वारो इस्लाम में पूरे जा पूरा दाखिल थी वञो छा मतलब इस्लाम जा जेके कानून आहिन सभिन के मन्यो पैगंबर जी खत्म नबूवत के मन्यो तौहीद के मन्यो रिसालत के मन्यो शान सहाबा के मन्यो शान अहल बैत के मन्यो पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़वाज मुतहरात के मन्यो अल्लाह जी जात जो कसम आ जेको फैसलो कुरान जो आ जेको फैसलो मिठे मोहम्मद रे फरमान जो आ जो बंदी जो योगी दो ईमान आ कुरान भी सच्चो आ मोहम्मद जो फरमान भी सच्चो असा जो सभिन जा नौकर चो असा सभिनी जा असा सहाबा जा भी नौकर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़वाज मुतहरात जा भी नौकर तो मिठे मोहम्मद करीम जे दोस्तन जा भी नौकर चो न सुभान अल्लाह ऐ कुरान करीम साफ ऐलान फरमायो चवे तो बकर नफी बुयूत कुन्ना वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला वाक़िमन अस्सलात व आतीन ज़कात व अतीनल्लाह व रसूला इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा तवज्जो आहे तो मां गाल समझाए हाने कुरान करीम जी आयत या हिक आहे वकरन का शुरू पे थींदी आ तत्हीरा ते पूरी थींदी पई आ चओ न सुभान अल्लाह अल्लाह पाक मिठे मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बीबिन सगोरन के खिताब तो करे वकरन फी बुयूतिकुन्ना ओ नबी जू बीबियों घरन में करार वठो माना पर्दो कयो क्या कयो पर्दो क्यों घरन में करार वठो वकरन फी बुयूतिकुन्ना होने फरमाई वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन्ना घरन में रहो पर तहांजी ज़बान ते कुरान जारी हुजे तिलावत कयो कुरान जी नबी जे बीबिन के अल्लाह हुक्म तो फरमाए घरन में रहो ए कुरान पढ़ो सुभान अल्लाह इताअत कयो अल्लाह अल्लाह जे रसूल जी इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत हाने कुरान तो बुधाए चवे तो अहल बैत मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यूं बीबियों सगोरियों चो सुभान अल्लाह हे कुरान जो मफहूम है हदीस पाक में आयो एक वे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान वेठा
मुजम्मिल जी चादर चओ न सुभान अल्लाह ॾाढे ॾाढे चओ सुभान अल्लाह नबी शान वारो आ तो मुस्तफ़ा जी चओ चादर भी हथ मथे करे चओ गवाही ॾियो रहमत वारा फरिश्ता ॾिसनि चओ न सुभान अल्लाह चादर मुबारक मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान पातियूं वेठा हान अली सही आयो पान उन चादर में विहारियूं अम्मा फातिमा तो ज़हरा आई चादर में विहारियूं हसन सही आयो चादर में विहारियूं हुसैन सही आयो चादर में विहारियूं फरमायो अल्लाहुम्मा हाउलाए अहले बैती अल्लाह ही मुंहिंजा अहल बैत थई कुरान ॿुधायो तो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घर वारियूं अहल बैत पैगंबर जे फरमान ॾसो तो मुंहिंजा ही भी अहल बैत आहिनि अली सही अहल बैत आ फातिमा सां अहल बैत आ हसन सही अहल बैत आ हुसैन से अहल बैत आ असा चौथा कुरान भी सच्चो आ मुस्तफा जो फरमान भी सच्चो आ नबी जो बीबियों भी अहल बैत तो मोहम्मद जो खानदान भी अहल बैत असा सब जा नौकर चौजो असा सब जा नौकर ऐं हजरत अली साईं अम्मा फातिमा तो ज़हरा केर इन जो शान बयान न कंदो खुदा जी जात जो कसम आ अली नबी पाक जो न्याणो भी आहे मुस्तफा करीम जो सौट भी आहे ओ मुसलमानो पैगंबर जो खलीफो भी आहे सोने नबी जो वजीर मुशीर भी आहे अली अल्लाह जो शेर आ अली ताकतवर दिलेर आ पर के मां ही चवा अली अलिया शेर जलिया फाते खैबर रा पाक नबी जो बिरादर रा हथ मथे करे चो असा जे दिल में अली जो कदर चौसा अली सोने जा गुलाम चौसा अली सोने जा गुलाम अम्मा खातून जन्नत जा नौकर हजरत हसन साईं जा नौकर हजरत हुसैन साईं जा नौकर जंहिं जा नाला सोने नबी पान रखा ॾाढा त चओ न सुभान अल्लाह जंहिं सोहणे जा नाला पैगंबर सोहणे रखा जंहिंजी तरबियत हजूर पान कई जंहिंखे मदीने जे घिटन में सोहणे नबी कुल्हे ते खड़ी करे पान घुमायो आ इहो हजरत हसन साईं आ इहो हजरत हुसैन साईं आ चओ सुभान अल्लाह जंहिंजो नालो नबी से रखो तारीख़ जे किताबनि में अचे थो जॾहिं हजरत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु पैदा थिया इमामुल अंबिया रहमत दो आलम हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुजतबा सल्लल्लाहु बस जल्दी जल्दी ॻाल्हायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा पान आया पान फरमान था अली जी या रसूल अल्लाह नालो छा रखियो थी पुट जो चसे हर्ब नालो रखियो थम जंग करण वारो पहलवान बहादुर अली बहादुर हो तो बचड़न ते नाला भी तू पियो रखे न मुझे पैगंबर फरमायो अली तू इन जो नालो हर्ब तो रखे मां इन जो नालो हुसैन तो रखा चो सुभान अल्लाह हजूर जी तारीफ सहाबा जी तारीफ बीबिन सगोरन जी तारीफ अहल बैत जी तारीफ थी पई आ तो माशाअल्लाह हवा थदड़ी लही पई आ ॾाढे ॾाढे चो सुभान अल्लाह असा जो अकीदो ईमान आ नबी जो शान वधे असा जो ईमान वधे अहल बैत जो शान बयान थे अहल बैत जो शान वधे असा जो ईमान वधे सहाबा जो शान वधे असा जो ईमान वधे जो सुभान अल्लाह इमामुल अंबिया रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया ओली जी या रसूल अल्लाह इन जो नालो तू हर्ब रखियो आ मां मोहम्मद अरबी इन जो नालो हुसैन तो रखा इयो हजरत हुसैन आ करबला जी कारज़ार धरती ते बीठो वो भी तकबीर जा नारा खणी रहियो आ नारे तकबीर अल्लाहु अकबर मुजाहिदन वारो नारो आ अल्लाह जी किबरियाई वारो नारो आ ओ मुसलमानो नमाज जो टाइम थियो आ जेतरे ते पानी मिलियो पे ओतरे ते वुजू करे नमाज अदा करे रहियो आ पर जने पानी बंद थियो आ उन वक्त में तयम्मुम करे वरी भी हजरत हुसैन नमाज पढ़ंदो रहियो चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ त मां हिते लफ़्ज़ चऊं तहां भी थोड़ो चवा ओ बंद हो या पानी करबल दे मैदान विच ओ बंद हो या पानी करबल दे मैदान विच पढ़िया कुरान शाह तिरां दे तूफान विच ओ बंद हो या पानी करबल दे मैदान विच पढ़िया कुरान शाह तिरां दे तूफान विच अजब एकारिए कुरान वेखिए
अजब एकारिए कुरान वेखिए ओ तीर तल पढ़दा कुरान वेखिए कुरान वेखिए तीरन ते तलवारन जी बारिश थी पई आ नमाज जो टाइम थे तो नमाज पढ़े पियो मगर न कुरान जी तिलावत जारी आ यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम कुरान जबान ते जारी आयो तो संगे पैगाम दिनाई करबला जी कारजार धरती ते हजरत हुसैन जो पैगाम कहो खबरदार जालिम जे आडो झुक जो ना जडे झुकण जो वक्त अचे तो झुको तो पंहिंजे रब जे आडो झुको कंहिंजे आडो झुको अरे गला कंहिंजे आडो अल्लाह सलामत रखे कायदे जमीयत इमाम इनकलाब हजरत मौलाना फजल रहमान के कह पंहिंजे कारकुन के रब जी जात जो कसम आयो हौसलो दिनो आ जमीयत उलमा इस्लाम जो कारकुन उन्हीं जो अज़म इरादो आ झुकबो तो इंशाअल्लाह रब जे आडो झुकबो कंहिंजे आडो अवा नारो कंहिंजो हणबो नारे तकबीर चओ ना नारे तकबीर अल्लाह अकबर खत्म नबूवत जिंदाबाद इंशाअल्लाह 29 तारीख कराची में नारा हणदा से चो इंशाअल्लाह अब आहे इरादो पुख्तो जंहिंजो इरादो आहे उहे हथ मथे करे ऐलान कनि माशाअल्लाह मां गे पंजाब में जलसो तो एकड़ो लफ्ज़ चयो हाने भी साईं जी मौजूदगी में दोहराया थो मां जो असां मसलकन हनफी हूं केर आहियूं हनफी मजहब जा हूं न पाण हनफी मजहबन मसलकन असां हनफी आहियूं असां मसाइल में मुक़ल्लिद हूं इमाम अबू हनीफा जा ऐं सियासत में मुक़ल्लिद हूं मौलाना फजल रहमान जा चओ न सुभान अल्लाह ऐं शुक्र कयो जो अल्लाह ताला जुर्रत मंद तव्हां असांखे क़ाइद ॾिनो आहे चओ सुभान अल्लाह ॾाढे ॾाढे चओ सुभान अल्लाह ऐं इहो असांखे सबक़ सहाब किराम जी जमात खां मिलियो आहे अहल बैत इज़ाम खां इहो सबक़ मिलियो आहे खबरदार कॾहिं बि बातिल पंहिंजे ग़लति इरादनि सां ऐं ग़लति मालूमात सां ऐं ग़लति इरादनि सां साम्हूं अचे उन वक्त में बाहिम्मत बनजी करे जालिम जो मुकाबलो कयो ये अहल बैत जी सुन्नता सहाबा जी सुन्नता मिठे मोहम्मद जी सुन्नता चो सुभान हाँ बातिल जो मुकाबलो कबो बातिल जो मुकाबलो कबो इंशाअल्लाह पांजे अकाबिरिन सां गड ऐं पांजे अगवानन बुजुर्गान असलाफ सां गड इंशाअल्लाह हर हाल में गड हुंदा से जह जाए ते सदीदा इंशाअल्लाह लब्बैक चई करे पांजे कायदीन जो हुक्म मनीदा से चो इंशाअल्लाह अल्लाह तव्हां संगे लीडर कड़ा देना कायद कड़ा देना खबर सब के आहे तू चौ तो मां कुछ लफ्ज चवा मौलाना जे शान में जुमलो तो चवा एकड़ो बस पोवा खत्म थो खबर सब के आहे तकेरा मौलाना आसे जेतरो तू असां सुञाणो सा न दुश्मन इनी को वधिक सुञाणो तो जुर्रत मंदा बहादुर खबर सब के आहे तकेरा मौलाना खबर सब के आहे तकेरा मौलाना इब्न मुफ्ती महमूद शेरा मौलाना तो सही जे असेंबली जे फ्लोर ते वही करे खुदा जी जात जो कसम आ कादियानियत जो कुफर मंजरायो के कादियानी मुर्तदा वाजिबुल कतल दायरे इस्लाम का खारिज आ चौथी खत्म नबूवत जो मुनकिरा असा मुसलमानन जो अकीदो ईमान आ त असा जो पैगंबर आखिरी नबी आ असा जो नबी सोनो चाहे जाओ आखिरी नबी आ मा कान मुहम्मदुन अबा अहद मिर रिजालिकुम वलाकिर रसूलुल्लाह व खातमन नबीय्यीन
आखिरी नबी आखिरी पैगंबर खत्म नबूवत जो ताज पाए करे आयो अग में भी पैगंबर आया नबी रसूल आया कोई तपे जो नबी बंदी करे आयो कोई जिले जो नबी बंदी करे आयो कोई सूबे जो नबी बंदी करे आयो पर मिठो मोहम्मद अरबी जो पूरी कायनात जो नबी बंदी करे आयो असा जो नबी पूरी कायनात जो नबी यार इन करे तौहीद भी अपनायो पैगंबर दी खत्म नबूवत जा नारा भी लगायो शान सहाबा जा नारा भी लगायो ए शान अहल बैत जा नारा भी लगायो अल्लाह दी जात जो कसम इन हस्तिन जो हर अमल तवाए असा जे लाए ताबेदारी जो नमूनो उसवाए हसना है पैगंबर की गुलामी करनी सहाबा कराम की गुलामी करनी अहल बैत इज़ाम की गुलामी करनी इंशाअल्लाह सहाबा की गुलामी के सदके अहल बैत के गुलामी के सदके सोने नबी की खत्म नबूवत के सदके इंशाअल्लाह जन्नत में हलंदा से जन्नत में मिठे मुस्तफा करीम जो दीदार भी कंदा से अल्लाह जो दीदार भी नसीब थी दो अल्लाह ताला अमल दी तौफीक अता फरमाए जिंदगी बाकी मुलाकात बाकी व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।